सॼी सिंध जी सांगड़ में भी जश्न ईद मिलादुन नबी के सिलसिले में रैली कढी वही है। उन हवाले से वीडियो लिंक मौजूद है एडी कुंभर जी एडी जी बिल्कुल सजे मुल्क जी सांगड़ में भी बिनी जहानन के सरदार आका इनामदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के आमद के सिलसिले में सांगड़ की जामा मस्जिद में जेका रैली निकती है उन रैली में सवें हज़ारें जेके मुसलमान मोटरसाइकिल गाड़ियुनि ते जेके से सॼे शहर जो गश्त करे रहिया आहिनि। सॼे शहर में मरहबा या मुस्तफ़ा जा नारा गूंजी रहिया आहिनि। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सांगड़ ज़िले जे नंढनि शहरनि में हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद के सिलसिले में टंडो आदम शहदादपुर सिंजोरो खिपरो पेरूमल दिलशाग समेत ॿियनि शहरनि में रैली निकिरण जो सिलसिलो जेको आहे सो शुरू थी वियो आहे। तव्हांखे ॿुधाईंदो हलां सांगड़ में जेका वॾी रैली निकिती आहे मरकज़ी जामा मस्जिद में उहा शहर के मुख़्तलिफ़ चौकनि ऐं चौराहनि खां थींदी पंहिंजे रस्तनि ॾांहुं रवां दवा आहे। जेका रैली जो जेके रस्ता आहिनि उन्हनि ते सफ़ाई जो निज़ाम जेको आहे सो अणपूरो हुअण करे ट्रैफिक जो निज़ाम अणपूरो हुअण करे रैली के मुख़्तलिफ़ दुश्वारियूं पिण ॾिसणियूं पइजी रहियूं आहिनि। रैली में हज़ारें मुसलमान जेके आहिनि से उहे शरीक थिया आहिनि। मरहबा या मुस्तफ़ा जा नारा सांगड़ में गूंजी रहिया आहिनि। जॾहिं त मुख़्तलिफ़ हंधनि ते सबीलनि जा खाइण पीअण जा जेके स्टॉल आहिनि जेके उर्स आहे उहे पिण क़ाइमु कया विया आहिनि। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सॼे ज़िले में सिक्योरिटी जा इंतज़ाम पिण हाई अलर्ट कयो विया आहिनि। सांगड़ जी जेका मरकज़ी रैली आहे उहा पंहिंजे रवायती रस्तनि तां रवां दवा आहे जी।